जय झूलेलाल दोस्तों, मां आई आहियां चोॾस जे मेले ते। हाणे तव्हां पुछंदो चोॾस जो मेलो छा थींदो आहे। असांजो चालीहो जेको आहे उहो आखाड़ महीने जे 11 ते चालू थींदो आहे। उन खां पोइ ईंदो आहे चंड ऐं चंड खां पोइ 14 ॾींहं थींदी आहे चोॾस, जेका रक्षाबंधन खां हिकु ॾींहुं पहिरियों हूंदी आहे। उन ॾींहुं चोॾस जो मेलो थींदो आहे, जंहिंमें तारीख़ूं निकिरंदियूं आहिनि, बहिराणो साहिब थींदो आहे। तव्हां पुछंदो तारीख़ूं छाजो निकिरंदियूं आहिनि, त असांजो जेको चालीहो पूरो थींदो आहे त उनखां पहिरियों थींदो आहे नौरो। त नौरे जी तारीख़ निकिरंदी आहे, मटकी साहिब जी तारीख़ निकिरंदी आहे और उन खां पोइ पलव साहिब जी तारीख़ निकिरंदी आहे। इहे टे तारीख़ूं निकिरंदियूं आहिनि। बहिराणो साहिब कढियो वेंदो आहे चोॾस जे ॾींहुं। हर महीने जे चोॾस ते बहिराणो साहिब निकिरंदो आहे मंदिर में, और जेको चालीहे जो हूंदो आहे उहो जेको आहे खाड़ीअ ते कढंदा आहिनि, मतिलबु दरिया जे हिते। ॾाढो धाम धूम सां बहिराणो साहिब थींदो आहे, पूॼा थींदी आहे मंत्रनि सां, रिधी सिधी सां महाराज स्वामी सॼी पूॼा कराईंदा आहिनि। पलव साहिब थींदो आहे, उन खां पोइ थींदी आहे मौज। ॾिसो केतिरा ई बहिराणा निकिरंदा आहिनि, हिकु न ॿ न, लॻभॻि हिते 15 बहिराणा आहिनि। उन खां पोइ बहिराणो साहिब जीअं थी वेंदो आहे, सभु दर्शन कंदा आहिनि, प्रसाद वठी करे उन खां पोइ कंदा आहिनि डांस। और जेको बहिराणो साहिब आहे उहो परवान थींदो आहे। डांस असांजे झूलण जे गाननि ते, झूलण जी दुनिया ते। असां वॾा भाॻनि वारा आहियूं जो असांखे झूलण साईं जो दर्शन मिले थो, ज्योतिन साहिब जो दर्शन मिले थो। हीअ पालकी आहे जंहिंमें बहिराणो साहिब आहे, जेको मेन बहिराणो आहे इन ई पालकीअ में रखी करे दरिया में परवान कंदा आहिनि। त जीअं पूॼा पूरी थींदी, सभु दर्शन करे वठंदा त बहिराणो साहिब इन में रखंदा। बहिराणो साहिब थियो, पलव थींदो, त उन खां पोइ छंडो ज़रूरु लॻंदो आहे। त भैया छंडो लॻाए रहिया आहिनि और ये पालकी बिल्कुलु रेडी आहे। हूअं त असां घर में या मंदर में अखो पाईंदा आहियूं, चोॾस जे ॾींहुं सभु दरियाशाह ते अखो पाईंदा आहिनि। और हिते बिल्कुलु प्रसाद जी तयारी चालू आहे। सभिनी खां पहिरियों हिते छाछ ॾिनी वेंदी आहे, छाकाणि त चोॾस जे ॾींहं खां पोइ छाछ जेका आहे पीअण स्टार्ट कबी आहे। त ही सभु प्रसाद वठी रहिया आहिनि। और उन सां गॾु हिकु ॿी शइ आहे जेका खाइण में स्टार्ट कबी आहे, उहा आहे मूरी। त प्रसाद में तव्हांखे चोॾस जे ॾींहुं मूरी ज़रूरु मिलंदी आहे। उन खां पहिरियों मूरी और छाछ न पीअंदा आहिनि माण्हू, पर चोॾस जे ॾींहं खां पोइ छाछ और मूरी चालू थींदी आहे। त हे दोना तयार थी रहिया आहिनि। जीअं पूॼा पूरी थींदी त सभु इहो प्रसाद वठंदा। लालण जी दुनिया ते मौज ई मौज आहे। त सभु झुमरू पाईंदा आहिनि, छेॼ कंदा आहिनि। सभिनी जो दर्शन थी वियो आहे त पालकी साहिब बिल्कुलु तयार आहे, जंहिंमें बहिराणो साहिब रखंदा, जंहिंजी मेन पूॼा थी आहे। ॾिसो, और इहा पालकी जेका आहे पोइ दरिया परवान थींदी आहे। सिंधी आहियूं, वॾा भाॻनि वारा आहियूं, उहो बि उल्हासनगर में रहंदा आहियूं और झूलण जी इहा मौज ॾिसूं था और उन्हनि जी इहा पालकी ॾिसण जो असांखे मौक़ो मिलियो आहे। पालकी परवान थियण खां पोइ उन खां पोइ थींदो आहे पलव, पलव खां पोइ थींदो आहे छंडो और उन खां पोइ छेॼ चालू थींदी आहे। त ही असांजा जेके सेवादारी आहिनि उहे सभु छेॼ करे रहिया आहिनि, बिल्कुलु मौज मचाईंदा आहिनि, उहा बि फास्ट छेॼ। असां भी डांस कईसीं और झुमरू पातियूंसीं।
मां बि छेॼ खेॾी थोड़ी सी, पर ॾाढो मज़ो आयो मूंखे छेॼ खेॾण में। ही भैया जाम फास्ट पिया खेॾनि त मां हिननि खे चयोमांनि त मूंखे बि सेखारियो, पोइ मां बि खेॾी थोड़ी। और लास्ट में असां वरितोसीं दोनो प्रसाद, प्रसाद खाधोसीं और उन खां पोइ झूलण जा गुण ॻाईंदा असां हलियासीं घर। त वीडियो कीअं लॻो कमेंट करे मूंखे ज़रूर ॿुधाइजो। वरी मिलंदासीं कंहिं नए वीडियो में। जय झूलेलाल।